अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे सभु खैरियत सां हूंदो। दोस्तों, रेशो छा आहे ऐं इक्वलेंट रेशो ऐं सिंप्लीफाइंग रेशो मूं सोचियो हिन ते जल्दी में 2 मिंटनि जो कोई वीडियो ठाहे छॾिजे। रेशो जो वर्ड जॾहिं बि अचे त रेशो मतिलबु कंपेरिज़न हूंदी आहे, मुशाबियत हूंदी आहे ॿिनि शयुनि में। टू लाइक थिंग्स। लाइक जो मतिलबु छा आहे? लाइक जो मतिलबु हिकु जहिड़ियूं शयूं। हिकु जहिड़ियूं जो मतिलबु इहो आहे त लिविंग थिंग्स खे लिविंग थिंग्स सां कंपेयर कबो, नॉन लिविंग खे नॉन लिविंग सां कबो। ठीकु आहे, मिसाल जेकॾहिं मां चवां बॉय ऐं गर्ल, इन्हनि जी कंपेरिज़न थी सघे थी, पर बॉय ऐं चेयर जी कंपेरिज़न नथी थी सघे। छो त बॉय लिविंग आहे ऐं चेयर नॉन लिविंग आहे। सिंपली उनखे इंग्लिश में टू सां शेयर कबो आहे, डिनोट कबो आहे। जीअं ए टू बी अगरि लिखंदा न, ए टू बी इहो रेशो ई आहे। ऐं मैथमेटिक्स में उनखे डबल डॉट ॾिबा आहिनि, ए टू बी, या वरी ॿी सूरत में ए अपॉन बी बि लिखिबो आहे। ठीकु आहे, फ्रैक्शन में बि लिखी सघिजे थो। कॾहिं कॾहिं क्वेश्चन ईंदो आहे त रेशो खे कोई यूनिट हूंदो आहे त रेशो हैज़ नो यूनिट, न कोई यूनिट न हूंदो आहे। ठीकु आहे, कॾहिं कॾहिं MCQ या टेस्ट में अची पुछी वेंदा आहिनि। अच्छा, जीअं हीअ आहे हिकिड़ो एग्ज़ाम्पल, हीअ हिकिड़ो रेशो आहे 2:4। के बि शयूं आहिनि उन्हनि जो रेशो आहे। ठीकु आहे, त रेशो खे ईअं डिनोट कबो आहे। मिसाल मां चवां बाबा मुंहिंजी क्लास में जेके बॉइज़ आहिनि उहे आहिनि 20 ऐं जेके गर्ल्स आहिनि उहे आहिनि 40। त मूंखे ॿुधायो त बॉय टू गर्ल रेशो छा थींदो? तव्हां चवंदो बॉय टू गर्ल थींदो 20:40। पर चवां गर्ल टू बॉय रेशो छा थींदो? त थींदो 40:20। ॿी सूरत में हिनखे 20/40 बि करे सघां थो ऐं हिनखे 40/20 बि करे। छो त फ्रैक्शन में बि लिखी सघिजे थो न। ठीकु आहे, ज़्यादातर सूरत त इहा यूज़ थींदी आहे, पर कॾहिं कॾहिं फ्रैक्शन में बि लिखंदा आहिनि। सो कोई मसइलो न आहे, सिर्फ़ु जेके शयूं हुजनि उनखे उते जो उते ई सिंपलीफाई मतिलबु डिनोट करिणो आहे बसि। जंहिंजो पहिरियां ज़िक्र आहे, ॾिसो बी जो पहिरियां ज़िक्र आहे बॉय जो, त पहिरियां बॉय ईंदा। जी जो पोइ ज़िक्र आहे त पोइ जी ईंदा। इक्वलेंट रेशो छा हूंदो आहे? वेन द रेशो इज़ इक्वल टू सिमिलर रेशो। जॾहिं हिकिड़ो रेशो हुजे उहो कंहिं ॿिए रेशो जे इक्वल हुजे, इक्वल न इक्वलेंट हुजे। ऐं ॾिसो 2 आहे न, हिते 4 आहे, हिते 5 आहे, हिते 10 आहे। इक्वल बिल्कुलु न आहिनि, हे इक्वलेंट आहिनि। हिननि खे इक्वल तॾहिं चवंदासीं जॾहिं हिते 2 हुजनि त हिते 2 हुजनि। पर हाणे जे इक्वलेंट न आहिनि, इक्वल न आहिनि त इक्वलेंट कीअं आहिनि भला? इक्वलेंट इन करे आहिनि जो एक्चुअली जेकॾहिं असां हिनखे सिंप्लीफाई कयूं, 2 × 2 = 4, 2 × 5 = 10। ॾिसो हाणे हे बि 2:5, हे बि 2:5, ॿई ॾिसो सेम थी विया न। इन जे करे अहिड़ा रेशो इक्वलेंट सर्ब आहिनि। त छा ही रेशो इक्वल आहे? तव्हां ॿुधायो। न, ही रेशो इक्वल न आहे। छो त जेकर हिनखे टेबल हणूं 1:2 2 4 त जवाब थो अचे 2:1 ऐं हिते आहे 2:3। त न, ही इक्वलेंट न आहिनि। ठीकु आहे दोस्तों, सिंप्लीफाइंग रेशो जो मतिलबु छा आहे? हे जेको मां हिते कयुमि इहो सिंप्लीफाई कयुमि। हीउ जेको मां हिते कयुमि इहो मां सिंप्लीफाई कयुमि। सिंप्लीफाई जो मतिलबु आहे डिवाइड करिणो आहे नंबर्स खे, रेशो जे नंबर्स खे सेम डिवाइज़र सां। मिसाल हे आहे, हिकिड़ो नंबर आहे। ठीकु आहे, इनखे मूंखे छा करिणो आहे? सिंप्लीफाई करिणो आहे। सिंप्लीफाई जो मतिलबु इहो आहे त मां कोई टेबल अहिड़ो सोचां जेको ॿिन्ही ते खोड़ो लॻे। उहो नंबर सोचो जेको ॿिन्ही ते लॻे। 4 जो नंबर अहिड़ो आहे जेको ॿिन्ही खे वंडे थो। 1 × 4 4 × 16। त हिन जो जवाबु आहे उहो आहे 1:4। हिन आंसर खे चइबो आहे सिंप्लीफाइड आंसर। ही सिंप्लीफाई थी वियो। ठीकु आहे, हाणे जीअं हीअ आहे 1:20 2:40, त हिन जो जवाबु हे अची वियो। या 2:40 1:20, त हिन जो जवाबु हे अची वियो। सो सिंप्लीफाई जो मक़सदु इहो आहे त कोई बि अगरि तव्हांखे नंबर ॾिनो वञे त तव्हां सिंप्लीफाई कयो, त तव्हां कोई हिकिड़ो नंबर सोचो जेको ॿिन्ही ते टेबल लॻे। हाणे हिते कहिड़ो टेबल लॻंदो? 3 जो लॻे थो। 7 × 21 8 × 24। त हीउ जेको असांखे आंसर आहे इहो सिंप्लीफाइड आंसर आहे। हिनखे सिंप्लीफाइंग रेशो चइबो आहे। मतिलबु हे जेको हीउ पढ़ियोसीं न पाण, इहो सिंप्लीफाइंग रेशो आहे। ठीकु आहे दोस्तों, ॿियो कुझु बि न हुयो। सिंप्लीफाइंग रेशो इहो ई आहे। मतिलबु 3 शयूं इहे हुयूं। इन खां बाद में प्रोपोर्शन ईंदो आहे, ऐं प्रोपोर्शन जे बारे में पोइ मां वीडियो ठाहियां थो।